अस्सलाम वालेकुम यारी मदद जीअं त मां तव्हांजो ॼातल सुञातल अली असगर ताईं पियो ॻाल्हायां। असां ॿीहर वरी आया हूँ सोप सीरियल खणी पंजाबी। इन खां अॻु में असांजो पहिरीं ड्रामो हो तकड़ा, उन जी बेमिसाल कामयाबी खां पोइ हाणे असां नओं ड्रामो पिया ठाहियूं सन टीवी जो पंजाबी, जंहिंजो राइटर आहे साईं नूर ज़ोर, डायरेक्टर आहे अली असगर ताईं। ॾिसण ॾिसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सन टीवी पंजाबी। दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट सां गॾु आउं हाज़िर थियो आहियां। तव्हां जीअं शुरू में ॾिठो डायरेक्टर असगर थईम चौधरी साहब जिन क्लियर करे ॿुधायो त पंजाबी ड्रामो कॾहिं अचे थो ऐं पहिरियों तकरार में केतिरी कामयाबी मिली ऐं हिन में केतिरी कामयाबी मिलंदी ऐं कहिड़ी तारीख़ ते अचे पियो। ऐं तव्हां पाण ॾिठो इहो इंटरव्यू लगातार असां तव्हांखे पंजाबी ड्रामे जी अपडेट ॾींदा अचूं पिया ऐं तव्हांखे अॼु ही ॾिसी करे ख़ुशी बि थी हूंदी त हाणे ड्रामो अनक़रीब पहिरीं तारीख़ ते हलण वारो आहे। जीअं दोस्तों पहिरीं तारीख़ ते कीअं बि करे हिन ड्रामे खे पंजाबी खे हलाईंदा। 7 वॼे जो टाइम रखियो वियो आहे। हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा पंजाबी जा ऐं हीअ सिंध टीवी यूट्यूब चैनल ते हलंदो ऐं इन में दोस्तों लगातार शूटिंग बि गॾोगॾु हली रही आहे ऐं ड्रामो हाणे जीअं स्टार्ट थियो पोइ बंदि न थींदो। पोइ हीअ ड्रामो पंजाबी लगातार हलंदो रहंदो। ऐं शुरू में तव्हांखे इहा अपडेट मूं ॾिनी काफ़ी महीना पहिरियों पंजाबी जी ख़बर मूं ॾिनी हुई। अॼु उन खे तव्हांखे सां ॾिठो वीडियो में तव्हांखे यकीन आयो हूंदो त असां 5 महीना पहिरियों जेका अपडेट ॾिनीसीं अॼु उहा साबित थी वई। इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां असांजे चैनल ते भरोसो करे असांजा वीडियो ॾिसी सघो था ऐं उन्हनि में तव्हांखे का बि फेक न्यूज़ न मिलंदी। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी यूट्यूब चैनल खे इन ड्रामे जी ख़ुशख़बरी में लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾींदा, सुठड़ो प्यारो कमेंट बि कंदा।